अस्सलाम वालेकुम। अच्छा, कल असां एज प्रॉब्लम्स पढ़ियासीं, उन्हनि खे सॉल्व कीअं कजे। तव्हांखे थ्योरी जी सूरत में या वर्ड प्रॉब्लम जी सूरत में ॾिनल आहे, स्टेटमेंट जी सूरत में ॾिनल आहे। इन खे पहिरियों नंबर जी सूरत में बदिलाईंदो या इक्वेशन जी सूरत में बदिलाईंदो, पोइ तव्हांजे लाइ बिल्कुलु आसान थी वेंदो। सिंपल अॻिते फाइंड द वैल्यू ऑफ एक्स करिणो आहे। हाणे अचो त हिन खे स्टेटमेंट खे पढ़ंदा वञो ऐं सिंप्लीफाई कंदा वञो। चए थो इफ फादर इज़ 9 टाइम्स एल्डर देन इज सन। हाणे तव्हांखां मां सवाल कंदुमि त सन वॾो आहे या फादर, त ऑब्वियसली फादर वॾो हूंदो। सो असां पहिरियों त इन्हनि जा नाला लिखी वेंदासीं। ठीकु आहे, हिते लिखंदासीं असां सन ऐं हिते छा लिखंदासीं फादर। पेपर में जॾहिं तव्हां टाइम बचाइणो हूंदो एस ऐं एफ लिखंदो सिंपल। ठीकु आहे, हाणे चए थो त सन ऐं फादर में वॾो कहिड़ो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, सन नंढो आहे, त सन जी जेका एज थींदी उहा एक्स थींदी। पी जी जेका एज आहे उहा वरी 9 टाइम्स वधाईंदासीं, यानी कि सन जी एज घणी थी वेंदी, पुट जी एज घणी थी वेंदी एक्स, ऐं फादर जी घणी थी वेंदी 9x। कल्ह असां ऑलरेडी पढ़ी आया आहियूं त हिन जी जेकॾहिं एक्स आहे, पी जी 9 ते वधीक आहे, सो हिन खे 9x कंदासीं। ठीकु आहे, चयल आहे 9 टाइम्स एल्डर। अच्छा, हाणे अचो अॻिते। चए थो जेकॾहिं एंड सम ऑफ देयर एजिस, चए थो जेकॾहिं इन्हनि ॿिन्हिनि खे एड कयो वञे या जोड़ कयो वञे, यानी कि हिकु हिन जी एज ऐं हिकु हिन जी एज पाण में जोड़ कई वञे, त असांजो जवाबु घणो ईंदो, 50 ईंदो। स्टेटमेंट असांजी या इक्वेशन असांजी ॾिसो ठही वई। जॾहिं इक्वेशन ठही वेंदी त पोइ बिल्कुलु आसान हूंदी आहे। इक्वेशन छा ठही आहे, एक्स प्लस 9x इज़ इक्वल टू 50। हाणे हे छो जो करे ॿई एक्स वारा आहिनि, पाण में जोड़ कंदासीं। हिन जे अॻियां वेरिएबल कुझु न आहे, माना 1 आहे, सो हे टोटल घणो थी वेंदो 10x। 10x इज़ इक्वल टू 50। ईअं ई आहे न, हे 9x हिकिड़ा ऐं हिकिड़ो एक्स ॿियो, टोटल 10x ठही आहे। हाणे असांखे वैल्यू खपे सिर्फ़ु एक्स जी। असां ॾिसंदासीं त हिते 10 जेको आहे इहो वाधारो आहे, इहो एक्स सां छा में आहे, ज़रब में आहे। सो इहो हेॾे वञी छा थी वेंदो, 10, हेॾे वञी 1 थी वेंदो। सो सिंपली 10 जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो ऐं हिन ते 5 दफ़ा। एक्स जी वैल्यू असांजी घणी अची वई, 5 अची वई, सिंपल। हाणे अचो त चेक कयूं त छा असांजो जवाबु सही बीहे थो। चए थो हाणे एक्स जी वैल्यू 5 अची वई, इन जो मतिलबु आहे पुट जी उमिरि हाणे घणी आहे, 5 इयर्स। त पी जी उमिरि घणी आहे, चयल आहे 9 टाइम्स, यानी कि 9 ते वधीक। पुट जी उमिरि 5 साल आहे, त 9 गुना वधीक हूंदी, यानी कि 9 सां मल्टीप्लाई कंदासीं, 5 9 45 थी वेंदी, 45 इयर्स। हाणे ॾिसो ॿिन्हिनि खे जोड़ कयूं, 5 साल ऐं 45 साल, ॾिसो 50 साल बीहे थो, बिल्कुलु 50 साल बीहे थो। इन जो मतिलबु असां बिल्कुलु सही तरीक़े सां हल करे आयासीं। ठीकु आहे, हे एतिरो ई आसान हूंदो मुंहिंजे ख़्याल में कल्ह जे मुक़ाबले में। हाणे जॾहिं मां सॉल्व कयो आहे त तव्हांखे बिल्कुलु हे आसान लॻंदो हूंदो। स्टेटमेंट पढ़ंदा वञो। फादर ऐं सन ॾिनल आहे 9 टाइम्स, या जंहिंजे लाइ बि चयलु हुजे, मिसाल अहमद ऐं अरशद चयलु हुजे, अहमद 9 टाइम्स वॾो आहे, त अरशद ज़ाहिरी ॻाल्हि आहे नंढो हूंदो। नंढो जेको हूंदो उनखे असां हिकु एक्स खणंदासीं, ऐं जेको वॾो हूंदो उनखे 3 4 5 जेतिरा टाइम्स चयलु हूंदो ओतिरा एक्स खणंदासीं, सिंपल। ठीकु आहे, हाणे अचो हे ॿी स्टेटमेंट पढ़ो था। चए थो अहमद इज़ 12 इयर्स एल्डर। अॻ में तव्हां हे मोकिलियां थो, पोइ वरी न्यू